Welcome to Time News Studios. You are watching 1 p.m. Bulletin. बरतानिया में खैरात लाइ जमा थियल रक़म PTI खे मुंतकिल थियण जो इंकिशाफ। बरतानवी अख़बार जी रिपोर्ट मूजिब अबराज ग्रुप जे बानी आरिफ नकवी PTI जे लाइ खैरात जे नाले ते रक़म गॾु कई ऐं रांदियुनि जा इवेंट्स बि कराया। इन समूरे पैसे मां पाकिस्तान जी हिक सियासी पार्टी फ़ाइदो वठी रही हुई। आरिफ नकवी जी कंपनी 55 करोड़ जी रक़म PTI जे अकाउंट में जमा कराई। पार्टीअ जो सदर अकाउंट हलाए थो ऐं PTI खे ख़बर बि नाहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त इलेक्शन कमीशन में PTI ख़िलाफ़ परॾेही फंडिंग केस 8 सालनि खां मौजूदु आहे। अञा ताईं उन ते फ़ैसिलो नथो ॿुधायो वञे। अकबर इस बाबति ठोस सबूत पेश कया। इमरान ख़ान 8 सालनि खां रिकॉर्ड नाहे ॾिनो। PTI मुख़्तलिफ़ बहाना करे केस खे इल्तिवा जो शिकार बणायो। PTI जे अकाउंट जो जेको रिकॉर्ड मिलियो आहे उहो स्टेट बैंक में मौजूदु आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त मुल्क में नयुनि चूंडुनि ते मामला तय थी विया आहिनि। क़ौम चूंडुनि जी तारीख़, नयुनि चूंडुनि ऐं निगरान हुकूमत बाबति जल्द फ़ैसिलो ॿुधंदी। करंटीना वारनि चूंडुनि जी ॻाल्हि मञी वरिती आहे। रुगो फज़लुर रहमान रहिजी वियो आहे। वफ़ाक़ी घरू खाते नादरा में भर्ती थियल मुलाज़िमनि जा तफ़सील सेनेट में पेश करे छॾिया। घरू खाते जो चवणु आहे त नादरा में 1109 मुलाज़िमनि जो वास्तो हथियारबंद फ़ौजुनि सां आहे। रिटायर्ड लेफ्टिनेंट कर्नल मोहम्मद तलहा सईद खे नादरा में ज़म कयो वियो। फ़ौज जा मुलाज़िम कॉन्ट्रैक्ट ते बि नादरा में भर्ती कया विया। नादरा में भर्ती थियल 49 ऑफिसर्स जो वास्तो बि फ़ौज सां आहे। 9 DGs, 20 डायरेक्टर्स ऐं 15 डेप्यूटी डायरेक्टर्स जो वास्तो फ़ौज सां आहे। ऐं सिंध हाई कोर्ट दुआ ज़ोहरा जे मुड़ुस ज़हीर खे सिक्योरिटी ॾियण बाबति दरख़्वास्त रद्द करे छॾी। ज़हीर अहमद ऐं ॿियनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ते कार्रवाई न थी। दरख़्वास्त ॿीहर चीफ जस्टिस ॾांहुं माणी वई। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ में अव्हांखे भलीकार चऊं था। आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स हवाले थियूं। बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।